हेडलाइन्स इतिहासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। नौ देरो खां शहीद जुल्फकार अली भुट्टो जी वरसी पीपी चेयरमैन ऐं वॾो वज़ीर गड़ी खुदा बख्श पहुता। ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह शहीदन के मज़ार ते हाज़िरी भरी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। नए देरे में शहीद जुल्फकार अली भुट्टो के वरसीअ के मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर गड़ी खुदा बख्श पहुची विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुराद अली शाह शहीदन के मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी आहे। अवासा खबर शेयर कंदासीं। शहीद जुल्फकार अली भुट्टो जी वरसी पीपी चेयरमैन ऐं वॾो वज़ीर गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुता। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह शहीदन जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त करे मज़ार आम माण्हुनि खां खाली कराई वई। हाज़िरी बाद पीपी चेयरमैन ऐं वॾो वज़ीर इफ्तार डिनर की तकरीब में शिरकत लाइ नवदेरो हाउस रवाना। एक बेरो बीहर ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। नए देरे में शहीद जुल्फकार अली भुट्टो के वरसीअ के मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श पहुतो है। सिंध जो वॾो वज़ीर ऐं ॿिया अॻवान भी साणस गॾु आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह शहीदन के मज़ारुनि ते हाज़िरी भरी है। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदासीं त हाज़िरी बाद पीपी चेयरमैन ऐं वॾो वज़ीर इफ्तार डिनर की तकरीब में शिरकत के लाइ नए देरे हाउस रवाना थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया।